अवां सभिनी हाज़रीन जो दिल जे अता गिराइण सां शुक्रगुज़ार। तव्हांजी हिते मौजूदगी, माशाअल्लाह, मुरकंदड़ चेहरा, मुस्कुराईंदड़ ऐं चमकंदड़ अखियूं, अवां सभिनी जी हिते मौजूदगी 8 सिंध लिटरेचर फेस्टिवल में असां सभिनी खे तमामु घणी ख़ुशी आहे त तव्हां हमेशह जीअं इन जी कामयाबीअ खे ओन कयो आहे, इन जी सॾ खे सॾु ॾिनो आहे ऐं मालिकी कई आहे। हिकु भेरो भरपूर ताड़ीअ सां पंहिंजी मौजूदगी जो अहसासु। ऐं इन सां गॾोगॾु माज़रत त गले जी सोज़िश जे करे जेका आवाज़ जे समखराशी थी रही आहे उन जे लाइ तमामु घणो माज़रत खां आहियां। पंहिंजे हिसे जी कंपेयरिंग जा जेको टाइम, लम्हा, वक़्तु, उहो बि घणो असांजी साथी कंपेयर मूंसां गॾु वेठल आहे, उन जे हवाले कंदुसि। साकिब अबड़ो पारां सलाम, मूंसां गॾु मौजूदु आहे ताहिरा जोयो जी। पाण ई जल जलाल हू, पाण ई जान जमाल, पाण ई सूरत पिरीअ जी, पाण ई हुस्न कमाल, पाण ई पीर मुरीद थिए, पाण ई पाण ख़याल, सभु सभोई हाल मंझाई मालूम थिए। अस्सलामु अलैकुम। ही एतिरा ख़ूबसूरत चेहरा असांजे अॻियां मौजूदु आहिनि, असांजा लेजेंड्स हिते मौजूदु आहिनि, असांजा सीनियर्स हिते मौजूदु आहिनि ऐं असांजी यूथ हिते मौजूदु आहे ऐं ही पूरो पिंडाल भरियलु आहे। ऐं थोरी देरि पहिरियां बि हिते आई हुयसि पर मूंखे एॾो क्राउड नज़र कोन आयो। सो असीं सभु ॼाणे सघूं था त तव्हां हिननि लेजेंड्स खे ॿुधण जे लाइ हिते मौजूदु आहियो ऐं अॼु जो डिस्कशन यकीनन ॾाढो ख़ूबसूरत थींदो। सलाह साहब, तव्हां खां कचहरी जो आगाज़ कंदासीं ऐं आउं सभिनी खां पहिरीं चाहींदुसि त हीउ जेको सुनहरी दौर जंहिं असांखे तव्हां जहिड़ा लिविंग लेजेंड्स ॾिना, PTV जो उहो 1 कलाकु बल्कि 40 मिंट जंहिंजे लाइ सॼो हफ़्तो इंतज़ारु थींदो हो, केतिरी महिनत अवांजा डायरेक्टर, राइटर्स ऐं ख़ुदि अवांजी एज़ अ टीम हिकिड़ो शानदार ड्रामो जोड़ण में। असां त रुगो स्क्रीन ते परफॉर्मेंस 40 मिंटनि जी ॾिसंदा हुआसीं। उहो दौरु सारींदे तव्हां छा छा तव्हांजे ज़हन में सारूणियूं अचनि थियूं? PTV जो दौरु जेको आहे सो जेकॾहिं हींअर असां उन दौर जे बारे में ॻाल्हाईंदासीं या यूथ खे ॿुधाईंदासीं त असां कमु कीअं कंदा हुआसीं ऐं तरीक़ेकार छा हो, त ईअं लॻंदो जीअं कंहिं दौर में ₹1.25 ते जेको आहे खीर जो सेर मिलंदो हो त यकीन न कंदा आहिनि त यार वाक़ई ₹1.25 सेर खीर मिलंदो आहे या। त अॼु जो नौजवान जेको ॿुधे थो त असां रिहर्सलूं, असांजा कमु करणु बिल्कुलु ईअं हूंदो हो त असां PTV ते वेंदा हुआसीं त कंहिं प्रोड्यूसर वटि न, बल्कि उस्ताद वटि वेंदा हुआसीं, मास्तर वटि वञिबो हो न। उहो धड़का बि ॾींदो, मुंहुं ख़राबु बि कंदो। असां प्रोड्यूसर ॾांहुं वेंदा हुआसीं, प्रोड्यूसर खिलंदो त खिलंदा हुआसीं, उहो न खिलंदो त असां बि चुप करे वेठा हूंदा हुआसीं। सो इन लेवल जी असांजी तरबियत हुई शागिर्द ऐं उस्ताद वांगुरु। अॼुकल्ह जेको डायरेक्टर जो इमेज आहे उहो हाणे अहमियत ई कोन थो रखे, फ्रेंडली थी वियो आहे पहिरीं ॻाल्हि त। ऐं दोस्ती में जेको आहे सो लूज़ टॉक बि प्रोड्यूसर सां थियनि था। असां मज़ा जो असां प्रोड्यूसर खे काड़ी ॻाल्हि करे सघूं त असां सिखियासीं बि ओतिरो ई उन्हनि मां। त असां जीअं तव्हां नाला वरितव ड्रामनि जा, मारवी जा, साईं असद जा, मुंहिंजा, त इन्हनि में रुॻो असांजी काविश कान्हे का, उन में असांजनि उस्तादनि जी काविश आहे ऐं उन खां अलावा PTV जी पंहिंजी बि काविश आहे। छो जो उहे ड्रामा जेके ठहंदा हुआ उन में राइटर बि क्लास जा हूंदा हुआ, उन में डायरेक्टर बि क्लास जा हूंदा हुआ, उन में जेको आहे सो एक्टर बि पंहिंजी महिनत करे कमु कंदा हुआ। असां इहो चवंदा हुआसीं त असां एक्टर थियूं। मूंखे जेकॾहिं हिकिड़ी सीन बि कंहिं वक़्तु शफ़ीम शाह सां मिली त मां ख़ुशि पियो त वॾे एक्टर सां कमु थो कयां, माण्हू मूंखे ॾिसंदा। हींअर वॾो एक्टर अचे थो त अॻियां चए थो नौजवान जेको मां त दिलीप कुमार आहियां, हे छा कंदो आहे। सो उन करे उनखे वरी मिलंदी बि ओड़ी शइ जहिड़ी तरीक़े सां उहो उनखे ओन कंदो। सो असांजो उस्ताद भला शुक्र आहे, इज़त जी ज़िंदगी गुज़री वई। जी गज़ल साहिबा, तव्हांजी तरफ़ अॻियां वधंदासीं। असीं चाहींदासीं त तव्हां बि उन सुनहरी दौर खे यादि कयो। अॼु बि मारवी जो किरदारु सभिनीनि जे साम्हूं हूंदो। मां चाहींदसि त उन मारवी जे किरदार खे बि अमीं यादि करियो ऐं जहिड़ी तरीक़े सां प्रैक्टिस हूंदी हुई, रिहर्सल हूंदी हुई, उहो दौरु ऐं हाणोको दौरु। मां त सम्झो मां छा, पर उन दौर में को इंस्टीट्यूशन असां वटि कोन हूंदो हुयो जेको असांखे एक्टिंग सेखारे। असां त इहे सभु असांजा रोल मॉडल्स आहिनि, इन्हनि खे ॾिसी असां एक्टिंग सिखंदा हुआसीं। इन्हनि PTV असांखे पंक्चुअलिटी सेखारी, असांखे एक्टिंग सेखारी, असांखे जेका स्क्रिप्ट्स आहिनि उहे असांजो उचार जेको ॿोली जो आहे उहो असांजो दुरुस्त कयो। असांखे एॾा सुठा सुठा स्क्रिप्ट्स मिलिया। मां त पाण खे काफ़ी आई फील माई सेल्फ ब्लेस्ड
त एॾा सुठा स्क्रिप्ट मूंखे मिलिया। हाणे अहसासु थो थिए त मां जॾहिं मारवी ड्रामो कयो हुयो त उन महिल शायदि मूंखे ख़बर ई कोन हुई त नूरुल हुदा शाह साहिबा जो मां स्क्रिप्ट पई कयां, एतिरी वॾी मतिलबु राइटर, ऐं उन जो मूंखे स्क्रिप्ट मुंहिंजे नसीब में आयो। हाणे मां सोचींदी आहियां त मां मतिलबु गूज़ बम्स ईंदा आहिनि न, त भई एतिरो वॾो स्क्रिप्ट मां कीअं करे वियसि। पर शायदि सुल्ताना आपी जेकी आहे, सुल्ताना सिद्दीकी साहिबा, जीअं अदा सलाह चयो त टीचर्स तव्हांखे जेकॾहिं सुठा मिलनि था त उहो तव्हांखे इलाही कुझु सेखारीनि था, ऐं उहे PTV जी ट्रेनिंग अञा ताईं असां वटि आहे। असां कंहिं बि शो में वेंदा आहियूं त असांजी कोशिशि हूंदी आहे त वक़्त खां पहिरीं पहुचूं, कमिटमेंट कयूं त उन कमिटमेंट उन टाइम ते अची वञूं। ऐं त हीअ सभु शयूं असां PTV ताईं सिखिया आहियूं। मां त कराची खे बिलोंग थी कयां, त मुंहिंजी सिंधी जेकी आहे उहा थोरी लाड़ ऐं कराची वारो टच वारी सिंधी आहे। त मुंहिंजी सिंधी त बेदल मसरूर साहब इलाही ठीकु कई। उन मूंखे स्क्रिप्ट ते एॾो कमु कराईंदा हुया जो हिकिड़ो हिकिड़ो लफ़्ज़ जेको आहे उनखे सही तरह सां प्रोनाउंस कीअं कबो, कीअं ॻाल्हाइबो, उनजो मफ़हूम बरक़रार रहे, ईअं न थिए जो एक्टिंग में उनजो मफ़हूम असां विञाए वियूं। त एतिरियूं नंढियूं नंढियूं डिटेल कमु थींदो हुयो जो शायदि हाणे उहो उन माण्हुनि वटि टाइम आहे। हाणे उस्तादनि वटि बि एतिरो टाइम कोन्हे सेखारण जो, छो जो हाणे ड्रामा जेका आहिनि हिकिड़ी ॿी दौड़ में हलिया विया आहिनि। हाणे मां जेकॾहिं मां त काफ़ी टाइम 12 साल कैनेडा में रही, जॾहिं ॿीहर मोटियसि त जॾहिं मूंखे हिकु ड्रामा करण जो मौक़ो मिलियो त मूंखे ॾाढो अफ़सोस बि थियो त हाणे आर्टिस्ट बि एॾा बिज़ी आहिनि जो मुंहिंजी सीरियल में कुझु सीन्स अहिड़ा हुया जंहिंमें हिकिड़ो आर्टिस्ट जेको उहो बिज़ी हुयो ॾाढो, उहो कोन पियो टाइम ॾेई सघियो, मुंहिंजे टाइम सां हुनजो स्केड्यूल कोन पियो मैच कयो। ऐं मुंहिंजो हिकिड़ो हूंदो आहे, उसूल हूंदो आहे त मां 9 बजे ताईं कमु कंदी आहियां, उन खां पोइ कमु न कंदी आहियां राति जो। त हू वीचारो को ॿियो शो पे कयो या प्रोग्राम पे कयो त हू देरि सां ईंदो हुयो। पोइ आख़िर इहा हिन मामले ते ॻाल्हि बीठी त मां उनजे बग़ैर दीवार खे ॾिसी एक्टिंग करे पंहिंजा क्लोज़िस ॾेई छॾिया। जॾहिं मां हली वियसि त पोइ जॾहिं हू आर्टिस्ट आयो त हुन दीवार जी तरफ़ या हवा फ़िज़ा में ॾिसी अस्यूम कयो त मुंहिंजी आर्टिस्ट अॻियां बीठी आहे, उन पंहिंजा डायलॉग्स ॻाल्हाया। त मतिलबु हीअ इन हद तक जेकॾहिं ड्रामे में हाल थो थिए त पोइ मज़ो बि नथो अचे। अच्छा, असां अॼु जे दौर ते अञा उनजी जेका हालत ज़ार आहे उन ते ॻाल्हाईंदासीं, पर असद साहब खां पुछूं। हिकिड़ो नालो तव्हां वरितो बेदल मसरूर साहब जो, ॿ नाला आऊं बि खणा, अब्दुल लतीफ़ साकी साहब ऐं शहबाज़ दुरानी साहब। बि उहे संगतराश माण्हुनि में शामिल हुआ जिन असद कुरैशीअ खे असद कुरैशी ठाहिण में हिकिड़ो पंहिंजो किरदारु अदा कयो। तव्हांजी सारोड़ियुनि में ॿिया कहिड़ा नाला, कहिड़ियूं उहे तव्हांखे रहबरी या रहनुमाईअ जा डस घस ॾींदड़ माण्हू यादि अचनि था? असद कुरैशी, फिल्म ऐं TV, सुनहरी दौर। जेॾो तुंहिंजो नाव बाज पियो ओॾी मंगा, रीह थंबे रीह थूणी, तूं छपर तूं छा, गुजाड़ो का मालूम तोखे सभु की। जॾहिं मां फिल्म स्टूडियो जे अंदरि वियुसि, छाकाणि त अॼु जीअं ॿुधायो त मां बेसिकली क्रिकेटर हुयुसि, त मुंहिंजा साथी क्रिकेटर हुया, उनजा पीउ के डायरेक्टर आहे, के सिनेमा फोटोग्राफर हुया, के एडिटर हुया। त मूं घर वारनि सां ॻाल्हि कई, हुन चयो ठीकु आहे, सुठो कमु आहे, त सिख भले। ऐं सिखी जॾहिं तयारु थी वियुसि ऐं मुंहिंजी उहा उमिरि थी अदाकारी जी लेवल जे, त साकी साहब मूंखे चवंदो त यार तूं अदाकार छो नथो थिए, तुंहिंजो कदु बुत बॉडी हर शइ आहे। शहबाज़ दुरानी बि चवंदो। हाणे इहे ॿई अदाकार उहे हुया जेके हॉलीवुड जूं फिल्मूं करे चुका। मुंहिंजे मथां हिकिड़ो ख़ौफ़ इहो तारी हो त हीअ हेॾा वॾा अदाकार जेके हॉलीवुड जा अदाकार आहिनि, हिकिड़ो भावानी जंक्शन में कमु करे चुको हो साकी साहब, ॿियो जिनाह में करे चुको हो। मूं चयो हाणे कयां त कयां छा? अदा ठीकु आहे, मूंखे हाणे तव्हां ट्रेन कयो, अदाकारी अलॻि शोबो आहे, डायरेक्शन अलॻि शोबो आहे, फोटोग्राफरी अलॻि शोबो आहे, एडिटिंग अलॻि शोबो आहे, लिखणु अलॻि शोबो आहे। तव्हां अदाकारी मूंखे सेखारियो। पोइ उन्हनि मूंखे 2-3 महीना अदाकारी सेखारी। हाणे अदाकारी त सिखियुमि, मूंखे पहिरीं फिल्म एक्शन मिली। मूंखे त एक्शन ईंदो ई कोन्हे, इहो हैंड फाइट, तलवारबाज़ी ऐं घोड़सवारी मूंखे न ईंदी आहे, मां इहो कीअं कंदुसि। पोइ मां लाहौर वियुसि, 6 महीना मुसलसल मां तलवारबाज़ी, फाइटिंग, तरण
ऐं फुटवर्क जेका थींदी आहे फिल्म जी फाइट जी, उहा सिखियमि। इहो कार्ड तव्हां वटि कीअं पहुतो मुंहिंजो? अच्छा, त उहो कार्ड छा थींदो आहे, दुनिया में जेसि ताईं तव्हां वटि सिखिया कार्ड न हूंदो तव्हांखे स्टूडियो जे अंदरि दाख़िल थियणु न ॾींदा, न ई तव्हांखे कमु करणु ॾींदा आहिनि। त मूं वटि अलाह जे फज़ल सां उहो कार्ड अॼु बि आहे, पर भाऊ वटि हाणे पहुची वियो आहे, अलाए कीअं पहुची वियो आहे, पोइ या त डुप्लीकेट आहे। त बहरहाल मां पोइ साकी साहब ऐं शाहबादुरनि जे थ्रू सिंधी फिल्मुनि में एज़ अ आर्टिस्ट आयुसि, काफ़ी सिंधी फिल्मूं कयूं, पाण खे मंझरायमि, डायरेक्शन बि कयमि, एडिटिंग बि कयमि, फ़ोटोग्राफरी बि कयमि, लिखियुमि बि। वरी उन खां पोइ नंढी स्क्रीन ते PTV जी तरफ़ आयुसि, उते बि अलाह जे फज़ल सां पंहिंजो पाण खे मंझरायमि। पहिरियों ई ड्रामो मुंहिंजो ऐं शफ़ीमंद शाह जो हुयो, असां ॿई ऑडिशन ॾियणु आयासीं। शफ़ीमंद शाह ऑडिशन जेको आहे सो न करे ऐं उथी हलियो वियो। कुझु अहिड़ा सुवाल आहे, कुझु अहिड़ियूं शयूं हुननि रखियूं जेके हुनखे क़ाबिल क़बूल न हुयूं, मूंखे बि न हुयूं। मूंखे चयऊं उथ कुरेशी, मां बि उथियुमि, भाकुर पाए पाण ॿाहिरि हलियो वियो, मां वरी ईअं स्टूडियोज़ D ॾे हलियो वियुसि। त क़िस्मत कीअं खुलंदी आहे PTV ते। त उते ज़ुल्फ़कार नक़वी ऑडिशन वठे पियो टार्ज़न जो, हुन जो नालो हो जिन चाचा। त उन टाइम मां मिस्टर सिंध जो टाइटल खटी चुको हुउमि बॉडी बिल्डिंग में। त जंहिंमहिल मूं ऑडिशन ॾिनो, मचान खां ॿिए मचान ताईं, 3 मचान ताईं, तंहिंखां पोइ ॿाहिरि पोयों चिंबड़ियो पियो आहे सलीम जलाली जो पुटु जेको लेखक हो, मां कामयाबु थी वियुसि। त मूंखे इहो एज़ाज़ु आहे त पाकिस्तान टेलीविज़न जो पहिरियों टार्ज़न जो बि एज़ाज़ु मूंखे आहे। वरी इहो PTV ते काफ़ी मुख़्तलिफ़ उर्दू ड्रामो जिन चाचा, इहो उर्दू ड्रामो हो, सही, बिल्कुलु उर्दू ड्रामो। तव्हांजी शुरूआति उर्दू ड्रामे खां? मुंहिंजी शुरूआति उर्दू ड्रामे खां थी, जिन चाचा खां, जंहिंमें मां टार्ज़न हुउसि। छो त कुझु शयूं असांजा TV जा प्रोड्यूसर उहे जेके शर्त मुंहिंजे साम्हूं रखिया, जेकॾहिं मां हिते रखंदुसि त ही दोस्त मुंहिंजा उन्हनि खे घणो कुझु घटि वधि ॻाल्हाईंदा। इन करे उन ॻाल्हि खे ढकियां थो की हिन दुनिया में आहिनि, की हिन दुनिया में न आहिनि। त घणो कुझु घुरंदा हुआ, घणो कुझु थींदो हो जेको शफ़ीमंद शाह करणु न चाहियो। शफ़ीमंद शाह वरी लाहौर हलियो वियो, पोइ अदाकार मोहम्मद अली जे थ्रू उतां लाहौर में हुन स्टार्ट वरितो, पोइ वॾो अदाकार थी वियो। मां हिननि सिंधी ड्रामनि में आयुसि। वरी जॾहिं ही KTN चैनल खुलियो त इन जो बानी मेंबर मां हुउसि। त उतां वरी मां पंहिंजा शागिर्द वठी आयुसि, ईस्टर्न, मॉडर्न, इंटरनेशनल। इहे 3 फिल्म स्टूडियोज़ कराची में हुया। मुंहिंजो घणो अरसो ज़िंदगीअ जो कराचीअ में गुज़रियो आहे। मुंहिंजी पैदाइश जेका आहे शिकारपुर सिटी जी आहे, इन करे मां पंहिंजी जनम भूमि खे न विसारींदो आहियां। मरण घड़ी ताईं मां न विसारींदुसि। इन आदीअ खे ॿुधायो त मां शिकारपुर जो आहियां। जी, तव्हां बिल्कुलु शिकारपुर। पोइ वरी जॾहिं क्रिकेट जा मां रिकॉर्ड इलाही क़ाइमु कया, पर मां ख़ुशि नसीब पंहिंजी तस्वर कंदो आहियां त मां के सिंधीअ जो पुटु आहियां। सिंधियुनि सां इहा ज़्यादती आहे जो सिंधियुनि खे अॼु ॾींहं ताईं 78-69 साल थी विया आहिनि, 79 साल थी विया आहिनि, त कंहिं बि बलोच ऐं सिंधी खे हिननि PCB वारनि जॻह न ॾिनी आहे। मूंसां बि इहा ज़्यादती थी। हाणे मां टिकटॉक ते हूंदो आहियां, ब्रॉड ते हूंदो आहियां, मां तस्वीर उहा ई रखी आहे जेका मुंहिंजी किट हुई, क्रिकेट जी हुई। 3 ॾींहं पहिरियों निदा डार उमिरो पई करे, उतो मूंसां हुन ॻाल्हायो, मूंखे चई ये किट में आप है? मुझे चयो मां आहियां। चए तो फिर किट क्यों पहनी हुई है? जब आप इतने बड़े वो हो तो मुझे आप मुझे नहीं पहचानती हो। मेरे साथ जो ज़्यादती हुई है उस टाइम तुम पैदा भी नहीं हुई थी, तब मैं क्रिकेटर था कराची में। तो फास्ट बॉलर था। इहा सॼी कहाणी जी ख़बर अमर जलील साहब खे। अमर जलील साहब वॾो लेखक आहे, उहो कराची यूनिवर्सिटी तरफ़ां खेॾंदो। पोइ मूंखे चवंदो, छोकिरा कुझु न थींदुई, हेॾी महिनत करे थो, हेॾो तुंहिंजो रनअप आहे, हेॾो तुंहिंजो रिधम आहे, लाइन ऐं लेंथ तुंहिंजी सुठी आहे, पर न खणंदई हे। जी जी, मुंहिंजो छो न खणंदा? पर वाकई न खयो। कमु आहे तव्हांजो, तमामु घणो ख़ूबसूरत कमु आहे, जेतिरो ॻाल्हाइजे घटि आहे। असां सेशन खे अॻियां वधायूं था। सलाउद्दीन तुनियो साहब तव्हांजी तरफ़ अॻियां ईंदमि। अॼु माज़ीअ जा उहे वर्क बि उथलाइजनि पिया ऐं PTV जे उन सोनहरी दौर खे बि यादि कयो वञे पियो। अॼु असां बाख खे बि यादि कंदासीं ऐं अॼु असां मौलू खे बि यादि कंदासीं। जी, असल में इहा हिकिड़ी कुदरती ॾात हुई जेका थी वई,
उन त मां लाड़काणे में डिविजनल ड्रग इंस्पेक्टर जी पोस्ट ते हुयुसि। पोइ फेसबुक सां मुंहिंजो तमामु सुठो दोस्त हूंदो, उहो चाहींदो त मुंहिंजे हर प्ले में तूं हुज। त मूंखे लीड कैरेक्टर मिलियो जेको मंज़ूर मुराद साहब मास्टर जो रोल कयो। पोइ मूं हुनखे चयो यार उन धाड़ेलनि जो वॾो दौरु हुयो, उतां लाड़काणे खां बाय रोड अचणु ॾाढो ॾुखियो हूंदो हो। बाय एयर मां ईंदो हुउसि, हुन एयर जो टिकट 500-600 रुपया हुयो। त मूं चयो मां अफोर्ड नथो करे सघां एतिरी टिकट, 250-300 रुपया त PTV तां मिलंदा। पोइ हुनखे मूंखे साइड रोल को ॾिए ताकी कास्ट में मुंहिंजो नालो हुजे ऐं लीड कैरेक्टर जेको आहे इहो मंज़ूर मुराद खे ॾिए। पोइ वॾी मुश्किल खां पोइ हुन मंज़ूर मुराद खे ॾींदो। इहो 3 एपिसोड जो मौलू जो कैरेक्टर हुयो। मां चयो चलो इट्स ओके, 3 एपिसोड मां कंदुसि, उन खां पोइ तूं ॼाण तुंहिंजो कमु ॼाणे। पर पोइ उन ते वर्कआउट एतिरो थी वियो जो जॾहिं परफॉर्म करणु लॻासीं त उन में इहो लॻो त न यार हीउ कैरेक्टर अॻिते हले। पोइ शौकत शोरोज़ साहिबु जेको आहे सो उन वरी कढे इन कैरेक्टर खे लॻो त उहो एतिरो मक़बूल थी वियो जो बसि पर को मौलू ईअं माण्हुनि खे हर स्कूल में हर कॉलेज में Exactly. परफॉर्म थियणु लॻो। मतिलबु ड्रामे जो नालो कंहिंखे कोन ईंदो आहे, उहो मौलू जो नालो हूंदो अथनि त मौलू वारो ड्रामो इहो आहे। बिल्कुलु। त अलाह जे तरफ़ खां हिकिड़ी तोहफ़ो हो मूंखे जेको थी वियो ऐं पब्लिक हिन दोस्तनि खे सुठो सम्झो। पब्लिक त चए थी त हींअर तव्हां मौलूअ जे अंदाज़ में ॻाल्हायो। अच्छा सर, थोरो मां इहो बि पुछणु चाहींदमि, मां डेफिनेटली सम्झां थी त असांजी ऑडियंस बि ॼाणणु चाहींदी त हीउ मौलू जो कैरेक्टर आयो किथां। ज़ाहिरी ॻाल्हि आहे माण्हू पंहिंजी ज़िंदगी में कुझु कैरेक्टर्स ॾिसंदो आहे ऐं उन्हनि शयुनि खे बि कॾहिं कॾहिं माण्हू जेको आहे न पंहिंजी एक्टिंग में खणी ईंदो आहे। किताब सां एतिरी दिलचस्पी मुंहिंजी कान्हे का, लेकिन ॿाहिरि एक्टिंग ऑब्ज़र्वेशन ते आहे। इन में 3-4 कैरेक्टर मुंहिंजे ॻोठ जो आहे जेके मुंहिंजा माइट हुया, उन्हनि खे मां नोट आउट कयो। हिकिड़ो असांजो माइट हुयो जेको पोयां हथु खणी ऐं ॿिए हथ सां ॿधंदो हुयो, उहो हुन मौलू जे कैरेक्टर में जॾहिं बि हले थो त पोएं बांह करे बांह खे पकिड़े थो ॿिए हथ सां। ॿियो हिकिड़ो मुंहिंजो माइट जेको हिकिड़ो पाचो मथे कंदो, हिकिड़ो पाचो हेठि हूंदो हुउसि, त उहो बि उन कैरेक्टर में आहे। टियों हिकिड़ो असांजो कैरेक्टर हूंदो माइट, उहो मरी वियो हाणे, उनखे बीमारी हिकिड़ी हूंदी लुॾण जी। उन फैमिली खे जीअं एज में ईंदा त हुनखे पोइ लर्ज़ो चवंदा अलाए छा चवंदा, वेठो हूंदो त बि ईअं पियो लुॾंदो हलंदो कंदो। पोइ उन मां ॾिसंदो हुउसि। अच्छा मज़े जी ॻाल्हि त उन माण्हूअ खे सिगरेट बीड़ी पीअण जी आदत हूंदी ऐं बीड़ी पीअणु कमाल जो हुनजो कमु हूंदो। कीअं पीअंदो, हाणे सॼो लुॾंदो, बीड़ी खणंदो, हाणे वात में कीअं वञे, छो त लुॾे पियो, सॼो लुॾे पियो। पोइ बीड़ी खे कॾहिं करे हेॾे हली वञे त कॾहिं हेॾे हली वञे, कॾहिं हे त फासी पई। हाणे असीं ॿारे कीअं ई आहे, पर ॿरण लाइ वरी माची सघे जेको आहे तीली ॿारींदो, 2-3 तीलियूं त सड़ी वेंदियूं अॻिते पोइते करण में, नेॾ उहो उनखे ॿारे वेंदो हो। त इहे ऑब्ज़र्वेशन्स हुयूं जेके उन कैरेक्टर खे ख़ूब कयूं ऐं माण्हुनि खे लॻे पियो त शायदि असांजे ओड़े पाड़े में घिटी में इहो मलू किथे घुमे थो पियो। जो इन सवाल करण जो मक़सदु इहो हो, मां इन ॻाल्हि खे बि थोरो ऐड कंदी हलां साकिर, त जॾहिं असां थोरो अॻियां हली ॻाल्हायूं था अॼु जी स्क्रिप्ट ते, अॼु जे कम ते, अॼु जी स्क्रीन, अॼु जी असांजी सिंधी मीडिया, डायरेक्टर्स, प्रोड्यूसर्स, त कैरेक्टर्स अॼु बि मौजूदु आहिनि, पर असां वटि कमु कीअं थिए पियो उन ते असां बाद में अचूं था। जी साकिब, गज़ल साहिबा। गज़ल साहिबा खां इहो ज़रूरु ॼाणणु चाहींदुसि त ज़ाहिरी असां जॾहिं कंपेरेटिव एनालिसिस कयूं था त उन में इहो ॾिसूं था त उन दौर में बि ज़ालिम वॾेरो, जाबिर रईस ऐं धाड़ेल तॾहिं बि हो असांजे ड्रामनि में। पर अॼु जे ड्रामे में जेॾी महिल तनक़ीद थिए थी त सिर्फ़ु इन ॻाल्हि जी थिए थी त हीउ धाड़ेल कल्चर, हालांकि इहो लफ़्ज़ु ग़लति आहे, कल्चर जहिड़ो सुहिणो लफ़्ज़ धाड़ेल जे उन सां शामिलु करणु बि ग़लति आहे। धाड़ेल फैक्टर चइजे या ॿियो असीं नौजवान वेठा आहिनि कापी कल्चर, इहो बि कापी फैक्टर आहे, कल्चर न आहे। कल्चर त हीअ आहे असांजो जेको असां हिते मेला मचाए वेठा आहियूं, कल्चर हीअ आहे असांजो। धाड़ेल असांजो कल्चर न आहे, इहो फैक्टर आहे जेको हिकु विलियन जी सूरत वेस्ट वटि बि मौजूदु आहे। उन्हनि वटि पंहिंजा विलियन्स आहिनि, उर्दू मीडिया वटि पंहिंजो विलियन आहे, पंजाबी मीडिया जो पंहिंजो विलियन आहे, असांजी सिंधी मीडिया जो विलियन धाड़ेल आहे। पर उन वक़्तु तनक़ीद कान थींदी हुई इन ॻाल्हि ते, अॼु तनक़ीद थिए पई हर नेगेटिव रोल ते। ॿिया तनक़ीद जा तव्हां कहिड़ा मापा ॾिठा आहिनि जेके उन दौर में हिन दौर में ड्रामे खे इन जो ज़वाल बणिजी साम्हूं आया आहिनि? धाड़ेल, वॾेरो, ज़ालिम हर दौर में हूंदो आहे। अॼु बि असांजे विच में अहिड़ा इलाही सारा वॾेरा, ज़ालिम, धाड़ेल सभु था नज़र अचनि।
पर उन वक़्तु जॾहिं इहे रोल पोर्ट्रे कंदो हुयो को आर्टिस्ट, त हू बैलेंस हूंदो हुयो ड्रामो, उन में हिकिड़ी सुठाई बि ॾेखारी वेंदी हुई, एट द सेम टाइम ज़ुल्म बि हूंदो हुयो ऐं ज़ुल्म सहरण वारो बि हूंदो हुयो, पर हुनजो सोल्यूशन बि थोरो ॾेखारियो वेंदो हुयो। हाणे जॾहिं मतिलबु सिंधी मीडिया असांजो सुठो कमु करे रहियो आहे, पर शुरू में असांखे इहो फील थियो, छो जो मां जॾहिं ॿाहिरि बि हुयसि त असां ड्रामा जेका ॾिसंदा हुआसीं, छो जो असांजा जेका सिंधी प्राइवेट चैनल्स आहिनि, उहो सिर्फ़ु सिंध में नथो ॾिठो वञे, उनखे पूरी दुनिया में थो ॾिठो वञे। उते हिकिड़ो इम्प्रेशन इहो ठही वियो त असांजे सिंध में बसि इहो ई कल्चर आहे, औरत खे मोचड़ा पिया पवनि, ज़ाल मज़लूम वेचारी सॼो ॾींहुं पई वहे घर में, ऐं उनखे कोई दाद फ़रियाद कोन्हे उनजी, ऐं जिते ॾिसो उते धारियल पिया फिरनि, वॾेरा जेका आहिनि ज़ुल्म पिया कनि। सिर्फ़ु इहो त कल्चर कोन्हे न असांजो, असांजे कल्चर में इलाही सुठियूं शयूं आहिनि, असांजे कल्चर में पढ़ियूं लिखियूं औरतियूं बि आहिनि, उन्हनि जे मथां स्टोरीज़ ठहणु खपनि। पहिरीं उहो बैलेंस हूंदो हुयो, पोइ जेको जॾहिं सिंधी मीडिया जॾहिं नओं आयो त उन में कुझु चैनल्स जेका आहिनि उन सिर्फ़ु धारेल, सिर्फ़ु वॾेरा, सिर्फ़ु मोचड़ा, सिर्फ़ु औरत जी तज़लील, सिर्फ़ु इहो ॾेखारियो वियो, जंहिंजे करे असां जेको असांजे कल्चर खां वाक़िफ़ु कोन्हे उहो ईअं सम्झियो पिए त असांजो कल्चर आहे ई इहो। त ही चंद चीज़ूं हुयूं जेको इलाही तकलीफ़ ॾींदियूं हुयूं। ऐं ॿियो मुंहिंजो ख़्यालु आहे त जेको सभिनी खां वॾो ड्रामे जी तबाही थी आहे असांजे हिन दौर में, उहो आहे TRPs, रेटिंग असांजे ड्रामे खे इलाही ग़लति जॻह ते खणी वियो आहे। मीडिया जो कमु हूंदो आहे त असां पंहिंजी आवाम जो टेस्ट डेवलप कयूं, न कि असां भेड़ चाल जे पुठियां हलूं। हिकिड़ो ड्रामो जेकॾहिं माण्हुनि में मक़बूल थी वियो त ॿियो चैनल बि साॻियो ड्रामो ठाहींदो, टियों बि राइटर साॻे हुन टॉपिक ते लिखंदो। इहो छाकाणि त जेको चैनल्स वारा जेका आहिनि कर्ता धर्ता, ज़ाहिर उन्हनि जो बिज़नेस आहे, उन्हनि खे रेवेन्यू खपे, पोइ जितां हुननि खे वधीक रेवेन्यू थो मिले, रेटिंग्स थो अचे, बसि उहो उनखे फॉलो था कनि। उहो इहो भुलिजी था वञनि त उहो मीडिया केॾी वॾी ज़िमेदारी जो कमु आहे। मीडिया माण्हुनि जो टेस्ट डेवलप करे ऐं माण्हुनि खे अलाए शऊर जे कहिड़े मयार ते खणी वञी सघे थो मीडिया। त इहो थोरो बैलेंस आउट थी वियो हुयो। ऐं हूअं बि चवंदा आहिनि त स्क्रीन ते जेका शइ हलंदी आहे त उहा ज़हननि में घर कंदी आहे। चाइनीज़ स्क्रीन ई न, सॉरी मां तव्हांखे इंटरप्ट पई कयां, त इहे जेका बि मीडियम्स आहिनि, तव्हां फिल्म ॾिसी करे, हिकिड़ो माण्हू फिल्म ॾिसी ॿाहिरि थो निकिरे, हिकिड़ो माण्हू थिएटर ॾिसी ॿाहिरि थो निकिरे। 2 टे ॾींहं पहिरीं मां थिएटर ॾिसणु वई हुयसि, त एॾो असरु थो थिए जो केतिरनि ॾींहंनि ताईं तव्हांजे मथां उहो तारी हुजे थो। यकीनन ईअं आहे। अच्छा, चीनी कहावत आहे त हिकिड़ो माण्हू जॾहिं 10 किताब पढ़ंदो आहे त 10,000 मील जो सफ़र कंदो आहे। ऐं थोरो जेकॾहिं सोचिजे त हिकु अदाकार जंहिं 10 ड्रामास कया आहिनि, हिक खां वधीक रोल प्ले कया आहिनि, यानी उन पूरी दुनिया खे एक्सप्लोर कयो आहे, या खणी चऊं अधु दुनिया खे उन एक्सप्लोर कयो आहे। असद कुरैशी साहिबु, तव्हांजी तरफ़ मां अॻियां वधणु चाहींदमि ऐं मां अव्हां खां पुछणु चाहींदमि त असांजो सिंधी कल्चर, हक़ीक़त में सिंधी कल्चर आहे कीअं, असांजी स्क्रीन ते कीअं ॾेखारियो वियो आहे, कीअं हुजणु घुरिजे? सिंधी चैनलनि पहिरें ॾींहं खां वठी मार धाड़, किलाशन खौफ़, जिस्म ते बंडोलियूं ॿधियल, पर जेकॾहिं को इनकार पियो करे त उन ते 4-4 साल जूं पाबंदियूं लॻनि पियूं। हिकिड़े साल ते KTN खोलियो, ॿिए साल ते Sun TV खोली, उहो बि सिंधी चैनल हो। जेकॾहिं उते को एक्टर कमु करणु वियो, मोटी आयो त फाइल ठहियो पियो प्रोग्राम मैनेजर वटि त भाउ ॿीहर हुन चैनल ते कमु करणु कोन वेंदे, जेकॾहिं वेंदे त हिते एंट्री बंदि अथई, हे माफ़ीनामो लिखी ॾे, त आईंदा मां हुन चैनल ते कोन वेंदुसि। जेॾी महिल असां वेठा हुआसीं बैक स्टेज, ॻाल्हि पे हली हुन चैनल जी, त दादा असद ॿुधायो त मुंहिंजे मथां पाबंदी लॻी आहे। माफ़ु कजो दास, मां तव्हांखे इंटरप्ट कयां। वेरी इंट्रस्टिंग। पाबंदी लॻी आहे दासत ते। छाजे करे पाबंदी लॻी आहे त हिकिड़े चैनल ते वियो हिकिड़ो आर्टिस्ट कमु करणु, ऐं हुन आर्टिस्ट हिकिड़े ॿिए चैनल ते कमु करणु वियो, त पहिरें चैनल खे एतिराज़ थियो त हाणे तुंहिंजे मथां असां बैन था लॻायूं, छो जो तो असांजे हिकिड़े ॿिए सिंधी चैनल ते कमु कयो आहे। त मुंहिंजो अदा असद इहे चैनल थिया या ॾेराणी थी वियूं जो हुननि खे खां बि वधीक थियूं। असल में पोइ मूं चयो त हीउ त माफ़ीनामो आहे। त असांजो तमामु वॾो पाकिस्तान छा एशिया जो वॾो लीडर ज़ुल्फ़िकार अली भुट्टो मरंदे मरी वियो, पर हुन फांसीनामो न लिखी ॾिनो। हुन मरण खे तरजीह ॾिनी, पर फाही लिखण जी त न ॾिनी। त माफ़ीनामो मां कीअं थो लिखी ॾिना, मां कहिड़ो ॾोह कयो, उते थर ते ड्रामो कयो हो, प्यासी धरती,
जंहिंमें मुंहिंजा सभु शागिर्द जेके मां फिल्म स्टूडियोज़ मां वठी आयुमि ही प्रिंट मीडिया जा हुया, हिननि खे ड्रामे जी का ख़बर कोन हुई। त मां त शुरूआती दौर खां तव्हांखे ॿुधायमि त फोटोग्राफरी, डायरेक्शन, एडिटिंग, लिखणु उते ई फिल्म स्टूडियोज़ में मूवीज़ में सिखियो। बाक़ी जेके मूंखे किरदार ॾिना विया उहे तव्हां ॾिठा मार धाड़ जा हुया, त उहो अदावट कार्ड आहे त उहो मां उतां ट्रेनिंग हासिलु करे आयुसि एक्शन जी। एक्शन हीरो अलॻि थींदो आहे, रोमांस अलॻि थींदो आहे, घरेलू अलॻि थींदो आहे। वरी ॻाल्हि अचे थी लिखण जी, स्क्रिप्ट जेको हूंदो आहे रेडियो जो अलॻि हूंदो आहे, छो त उन ते स्क्रीन न हूंदी आहे। स्टेज जो स्क्रिप्ट अलॻि हूंदो आहे जेको लाउड हूंदो आहे। ड्रामे जो स्क्रिप्ट हूंदो आहे जेको किश्तवार हूंदो आहे, उहो उन तरीक़े सां उनजो स्क्रीन प्ले बि हूंदो आहे। जेका फिल्म हूंदी आहे उहा 1.5 कलाक जी हूंदी आहे, 1.5 कलाक कंप्लीट करणी पवंदी आहे, उनजो स्क्रिप्ट अलॻि हूंदो आहे। मूं जेकॾहिं पंहिंजी हिकिड़ी फिल्म ठाही जेका एशिया में पहिरियों माना टेलीफिल्म हुई, कंहिं बि उर्दू चैनल ते का टेलीफिल्म कोन हुई, कंहिं बि पछतो ते पंजाबी ते या दुनिया में किथे बि टेलीफिल्म कोन हुई, त मूं सोचियो त छो न हिकिड़ी टेलीफिल्म ठाहियां जेका दुनिया खे या सिंधियुनि खे हिकिड़ी तफ़रीह मिले फिल्म जे हवाले सां। उहा हुई दरिया पार, जंहिंमें सदोरे जो रोल मूं कयो। उहो सदोरो वरी एॾो मशहूरु थियो जो असद कुरैशी पोइते रहिजी वियो, सदोरो अॻिते निकिरी वियो। त उन में मूंखे जेको माना सहारो ॾिनो मुंहिंजी माउ रोशनता ॾिनो मैडम, ॿियो नबू कमदार मूंखे सहारो ॾिनो। इन्हनि 2 कैरेक्टर मूंसां न हुजनि हा त शायदि इहो सदोरो एॾो अॻिते न निकिरे हा। त अहिड़े कंदे सां पोइ लॻातार हिक ॿिए जे पोयों मर्द त मर्द, पर मां हिते इहो बि चवंदुसि काफ़ी मुंहिंजा दोस्त अदा सलाह बि इहो कैरेक्टर करे चुको आहे, ॾाढो ॾुखियो कैरेक्टर हूंदो आहे। हिंदुस्तान में तमामु वॾो कैरेक्टर अदाकार आहे जेको हाणे हिन दुनिया में न रहियो आहे, यूसुफ खान उर्फ़ दिलीप कुमार, जंहिं गंगा जमुना में बि इहो कैरेक्टर कयो हो। असांजे लाइ हिकिड़ो चैलेंज हूंदो आहे, पर हिकु दफ़ो थी वियो। उनखे पोइ हुननि वहण हणा पोइ माइंड जी लाइन लॻी वई। उन में मरहूम पंहिंजो शबीरा चन्ना 10-15 क़िस्म जा इहे धाड़ेलनि ते रोल कया, नसरीन नाज़ कया, आसमा भुट्टो कया, राणी अब्बासी कया, मुख़्तलिफ़। पोइ त लाहे पाए बीठा, पोइ माण्हुनि खे अची वई कावड़। उन्हनि फेसबुक ते लिखणु शुरू कयो त बाबा हीउ सिंधी कल्चर आहे, सिंध जो रिच कल्चर आहे, तव्हां हिन खे कीअं कहिड़े पासे ॾे वठी था वञो। वाक़ई इहो ग़लति हो, मां मञा थो इहो न थियणु खपे हा। उन चैनल खे ईअं न करणु घुरिजे हा। वरी अॻिते हली जॾहिं उन चैनल खे मां मना कई कमु करण खां 38 क़िस्त में, उन मूं ते 4 साल जी पाबंदी लॻाए छॾी। उहो इन करे त चइबा तूं असांजो कमाऊ पुटु आहीं। हाणे कमाऊ पुटु मां पंहिंजी जाइ ते, पर मूंखे जेको आवाम ॾिसे थो त उहो केरु मुंहुं ॾींदो, उनखे फेस केरु कंदो। बहितर इहो ई आहे बेज़मीरो थी मां कमु कयां या घर खे वेहण में तरजीह ॾियां। मां घर में वेहण खे तरजीह ॾिनी, हाणे बि घर में वेहण खे तरजीह ॾिनी आहे। 3-3.5 साल थी विया आहिनि। जेकॾहिं सुठा स्क्रिप्ट ईंदा मां बिल्कुलु कमु कंदुसि, बाक़ी अहिड़नि भूंडनि कैरेक्टरनि में, भूंडनि सब्जेक्टनि में मां कमु न कंदुसि। आख़िर छा कजे, असांजा नौजवान ऐं असांजा चैनल्स तनक़ीद जो निशानो आहिनि। असांजो सुनहरी दौर या असांजा सीनियर्स हिन वक़्तु लिविंग लेजेंड्स आहिनि। निगाह तव्हां ॾे, इदारा ख़ामोश आहिनि, सीड़ पकड़ण लाइ केरु तयारु कोन्हे। आख़िर कजे छा? साईं अर्ज़ु इहो आहे त असां अलाए छो रुगो पंहिंजो माज़ी यादि करे ऐं पंहिंजो पाण खे सूर्य था सम्झूं। मां थोरी ॻाल्हाईंदुसि, माफ़ु कजो सभिनी दोस्तनि खे, मथां कंहिंखे सुठो न लॻे। जिते किथे चवंदासीं त 6000 साल पुराणी तहज़ीब जा मालिक आहियूं, 6000 साल पुराणे दौर मोहन जे दड़े वारनि नालियूं बि ठाहियूं, रस्ता बि ठाहिया, स्विमिंग पूल बि ठाहिया। असांखे सोचणो खपे त असां छा कयो आहे। माज़ी असांजो ॿुधी को असांखे माण्हू इज़त कोन ॾींदा। इज़त असांखे तॾहिं मिलंदी जेका हाल में असां पंहिंजे पाण खे जंहिं तरीक़े सां प्रेज़ेंट कंदासीं। सो बराए महिरबानी माज़ी मां निकिरी थोरो हाल में अचणु खपे। रहियो मसइलो हाणे चैनल्स जे कम जे लाइ, त चैनल्स वारा जेके आहिनि भाईजान सुठा ड्रामा हुजंदा आहिनि, जेतिरो खंडु विझबी या गुड़ विझबो त मिठो थींदो। दुनिया जे कंहिं बि हिसे में 30,000 में ड्रामे जो हिकिड़ो क़िस्त न ठहंदी आहे। सिंधी चैनल्स ते 30,000 में ड्रामे जी हिकिड़ी क़िस्त ठहंदी आहे, जंहिंमें डायरेक्टर, राइटर, लोकेशन, एक्टर, फूड, ट्रांसपोर्ट सभु हूंदी आहे। मां उर्दू ड्रामा कया, उर्दू ड्रामनि में 30,000 मंझंदि जी मानी जो ख़र्चु हूंदो आहे।
30,000 में ड्रामो सोचो त सही साईं। 1,000-1,500 रुपया स्क्रिप्ट राइटर खे मिलंदा आहिनि त 1,000-1,500 रुपये ते तव्हांखे कहिड़ी क्वालिटी मिलंदी। 3,000 रुपया 5,000 डायरेक्टर खे मिलंदा आहिनि, उहो 3-5 हज़ार में तव्हांखे कहिड़ो सुठो ड्रामो ठाहे ॾींदो। हिन वक़्तु चैनल सिंधी 4-5 आहिनि या 6 आहिनि, कंहिं हिकिड़े चैनल ते बि को ड्रामो नथो हले। असांजा आर्टिस्ट बेरोज़गार आहिनि। मां ॻाल्हि इहा कंदुसि त असांजे आर्टिस्टनि खे रोज़गार खपे, टैलेंट आहे, आर्टिस्ट भला आहिनि, कमु थो अचेनि। यकीन कयो, मां कल्ह हिकिड़ो ड्रामो ॾिठो, सिंधी स्टेज ड्रामो आर्ट्स काउंसिल में अलीगुल मलाह जो हुयो। मूंखे रोअणु अचे वियो त यार हीअ छा, असांजी सिंधी ड्रामा ख़तमु थी विया, असांजो आर्टिस्ट वञी स्टेज ते बीठो आहे कंहिंजे लाइ, रोज़गार लाइ ऐं पंहिंजी शनाख़्त लाइ। त असांजे चैनल वारनि खे ख़ुदा जे वास्ते थोरो को रहम पवे त को ड्रामा ठाहिनि ताकी असांजो आर्टिस्ट बेरोज़गारी मां निकिरी अचे। सो एहतिजाज करणु खपे असांखे त भई सिंधी ड्रामा छो नथा ठाहिनि, या त का अहिड़ो इदारो हुजणु खपे जेको पाबंद करे सिंधी चैनल खे त एंटरटेनमेंट तव्हां पब्लिक खे ॾियो। एंटरटेनमेंट में रुगो मश्करिया ड्रामा न हूंदा आहिनि, उन सां गॾु ॿिया बि ड्रामा हुजनि, इस्लाही ड्रामा हुजनि, मुआशी ड्रामा हुजनि, सभु शइ उन में जेको आहे हुजे ताकी असांजो आर्टिस्ट सर्वाइव करे। असांजी का यूनियन बि कान्हे का। असां हींअर हिकिड़ो असांजो यूनियन, असांजो तनज़ीम ठही आहे नौजवाननि जी, उन्हनि खे मां गुज़ारिश इहा कंदुसि त बराए महिरबानी को अहिड़ो एहतिजाज जो तरीक़ो इख़्तियार कनि जो सिंधी चैनल वारा ड्रामा ठाहिणु शुरू कनि ऐं सिंधी अदाकारनि खे रोज़गार मिले। बाक़ी हाणे मां ॿी ॻाल्हि ते माफ़ु कजो, मां चवंदुसि हिकिड़ी त इहो मां चयो न, माज़ी खे यादि करे असां पंहिंजो पाण फ़ख़्रु महसूसु न कयूं। हींअर असांजो दौर खे तरक़ी में असां सिंधियुनि खे तरक़ी करणु खपे। तरक़ी करण लाइ अॼु ताईं चयो वेंदो आहे तालीम तालीम तालीम। ओके, तालीम इज़ गुड थिंग, हुजणु खपे, पर रुगो असांजे सिंधी क़ौम में माण्हू या नौजवान डिग्री वठनि था नौकिरी करण लाइ। सो बराए महिरबानी तालीम खे नौकिरीअ लाइ इस्तेमालु न कयो। ऐं अॼुकल्ह डिग्रियूं त मयारी डिग्रियूं बि कोन्हनि जो तव्हांखे नौकिरी मिले, या त तालीम तव्हांजी सुठी हुजणु खपे। मुंहिंजो हिकिड़ो पंहिंजी सोच इहा सजेशन आहे, कंहिंखे वणे या न वणे, मे बि मां ग़लति पियो हुजां, मां थो चवां असांजे सिंधी माण्हू खे तालीम इल्मु अचणु खपे। इल्मु रुगो निसाबी किताब न आहे, इल्म जो वसी फील्ड आहे हिकिड़ी। इल्मु ॼाण आहे, का बि ॼाण त स्किल हुजणु खपे, टेक्निकल हुजणु खपे। नौकिरियूं भाउ कोन मिलंदियूं हिन दौर में। घटि में घटि विसारे वियो त तव्हांखे नौकिरियूं ॾियण वारो हूंदो। इल्मु हासिलु कयो, ॼाण हासिलु कयो, टेक्निकल थियो ऐं टेक्नोलॉजी ॾे हलिया वञो। उन लाइ मुंहिंजी सलाह हिकिड़ी आहे त हर वॾे शहर में, इहा मुंहिंजी सजेशन आहे, मे बि मां ग़लति हुजां, असां पंहिंजे मौज़ू खां हटी थो मां ॻाल्हायां। 3 महीननि जो कोर्सिस हूंदा आहिनि अंग्रेजी सिखण जा। जी, 3 महीननि जो कोर्स असांजे नौजवाननि खे अंग्रेजी सेखारियो। 3 महीननि जे कोर्स में अलफ़ अंब खां वठी थोरो घणो पढ़ण जहिड़ा कयो ताकी पढ़ी सघनि, उन्हनि खे थोरी रोशनी अची वेंदी इल्म जी। ज़रूरी न आहे त BA MA कनि, नौकिरी हूअं कोन मिलंदी। 3 पोर्शन इहो आहे त लैपटॉप हलणु सिखनि। 9 महीननि जो टोटल कोर्स हुजणु खपे। 3 महीननि जी सिंधी सेखारियूं, 3 महीननि जी अंग्रेजी सेखारियूं, 3 महीननि जो लैपटॉप यूज़ करणु सेखारियूं। क़ौम असांजी सुधरी वेंदी, उन्हनि खे रोज़गार मिली वेंदो। तमामु बहितरीनु सलाउद्दीन तुंहिंजो साहब। ग़ज़ल साहिब तव्हांजी तरफ़ अॻियां वधंदासीं ऐं हाणे थोरो पाण डिजिटल मीडिया ते ऐं सोशल मीडिया ते ॻाल्हाइणु चाहींदासीं। ऐं जीअं त साक़िब पहिरीं ई बयानु कयो त 2019 खां तव्हां यूट्यूब चैनल जी शुरूआति कई आहे। तंहिं टाइम में मशहूरु चहिरा ऐं मशहूरु पर्सनैलिटीज़ उन्हनि जो बि कमु इन तरह असांजे साम्हूं न आयो। सो वक़्त सां गॾु चेंज हमेशह चयो वेंदो आहे त ज़रूरी आहे। सो ही बदिलजंदड़ जेको कैनवास आहे केतिरो ज़रूरी आहे? पहिरीं त मां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां त मां जॾहिं ॿाहिरि हुयसि कैनेडा में, त उते असांजो मीडिया एतिरो स्ट्रॉन्ग आहे ई कोन। न असांजे पाकिस्तानी मीडिया हुयो एतिरो जेको सुठो कमु करे, जिते मां कुझु करे सघां हा, न ई सिंधी मीडिया हुयो। त मूंखे ॾाढी कमी महसूसु थींदी हुई। उते मां मॉन्टेसरी में कमु कंदी हुअसि एज़ अ मॉन्टेसरी टीचर। त मां 7-8 साल उते पढ़ायो हो स्कूल में। मूंखे इहा ॾाढी कमी महसूसु थींदी हुई। उते असांजा पंहिंजा माण्हू मिलंदा हुया त ग़ज़ल तव्हां मॉर्निंग शो कयो पिए। मां हम TV जो मॉर्निंग शो करे ऐं फ़ौरन रिज़ाइन करे मां उते हली वई हुअसि। त तव्हां छो न पिया कयो कुझु कयो? त मूंखे ॿियो कुझु सम्झ में कोन पिया आयो त मां पंहिंजे माण्हुनि सां कीअं कनेक्टेड रहां।
या त तव्हां फेसबुक जे थ्रू रही सघो था, इंस्टाग्राम, टिकटॉक, वॉट एवर जेका इहे आहिनि ज़रिया। त यूट्यूब हिकिड़ो अहिड़ो ज़रियो मूंखे नज़र आयो जंहिंमें मां पंहिंजो पाण कॉन्टेंट क्रिएट करे पे सघियसि, मां जेको पंहिंजे माण्हुनि खे मैसेज ॾियणु चाहियसि मां ॾेई पे सघियसि, त मूंखे ॾाढो सुठो लॻो हिकिड़ो। उन ज़माने में यूट्यूब हिकिड़ी नंढड़ी शइ हुई, हिकिड़ो टीवी जो आर्टिस्ट यूट्यूब चैनल खोले ऐं माण्हू चवंदा हुया कि तव्हां हिकिड़ो यूट्यूब चैनल छो खोलियो, तव्हां टीवी ते वञी कमु कयो पाकिस्तान में। मां पाकिस्तान ज़ाहिर न पई अची सघियसि, ॿारु नंढड़ो हुयो मुंहिंजो। त एनीवेज़, त जॾहिं मां यूट्यूब चैनल स्टार्ट कयो हो त मुंहिंजो इहो इंटेंशन हुयो त मां जिते ट्रैवल कंदी हुयसि त मां पंहिंजा ट्रैवलॉग्स माण्हुनि सां शेयर कंदी हुअसि। पर अनफॉर्चुनेटली मां जीअं स्टार्ट कयो 2 महीननि खां पोइ कोविड अची वियो, ऐं कोविड खां पोइ असां सभु घर में बंदि थी वियासीं। उते मूं वटि ॿियो को चारो कोन हुयो, मां चैनल स्टार्ट करे चुकी हुयसि, त मां पंहिंजे लाइफ स्टाइल जी शयूं जेको मां घर में कयां थी मां उहो शेयर कयां पंहिंजे माण्हुनि सां ऐं कनेक्टेड रहां। ऐं उहो कंदे कंदे मां हिकिड़ी इलाही हेल्दी लाइफ स्टाइल जी हिकिड़ी वॾी फ़ैन आहियां, नेचर जी इलाही वॾी फ़ैन आहियां, नेचुरल स्टफ जी वॾी फ़ैन आहियां। त मां पंहिंजी उहे शयूं माण्हुनि सां शेयर कयूं जेके माण्हू ॾाढो पसंदि कयो। मूंखे लॻियो त मां माण्हुनि जी लाइफ में वैल्यू एड कयां पई, बजाए जो मां माण्हुनि खे फ्रस्ट्रेशन में विझां, उन्हनि खे पंहिंजा वॾा वॾा शयूं ॾेखारे त हुननि वटि कोन्हनि, हिते आहिनि, इहो मूंखे मुनासिबु न लॻियो। मूंखे लॻियो त मां जेको नेचर असांखे हींअर ॾिनो आहे असां हुन मां छा फ़ाइदो था वठी सघूं। ऐं हाणे त ख़ैर सॼी दुनिया ई नेचुरल शयुनि जे पुठियां आहे। त उहो कंदे कंदे ट्रैवलॉग्स ॾेखारींदे ॾेखारींदे मां उन तरफ़ बि वीडियो ठाहियूं, विच में मोटिवेशनल वीडियोज़ बि ठाहियूं, कुझु शॉर्ट फिल्म्स बि ठाहियूं। ख़ैर इन शॉर्ट इहो जेको डिजिटल मीडिया आहे मूंखे इहो ॾाढो हिकिड़ी मूंखे बि सपोर्ट मिली, एज़ अ मुंहिंजो हिकिड़ी थर्स्ट पूरी थींदी हुई ऐं मां पंहिंजे माण्हुनि सां ॾाढो सुठे तरीक़े सां कनेक्टेड रहियसि। हाणे टीवी खे रिवाइव करिणो आहे डिजिटल मीडिया लाइ, यूट्यूब लाइ या टीवी जे लाइ, कजे छा? सभ खां पहिरीं त पंहिंजा जेके असांजा चैनल जा सेठियूं आहिनि, मां उन्हनि खे सेठ चवंदुसि, उन सेठियुनि खे अपील थो कयां त पंहिंजो रवैयो तब्दील कनि। दुनिया अलाए केॾांहुं पई वञे, सोशल मीडिया एॾी फास्ट पई वञे, एॾी फास्ट पई वञे जो हिते दोस्तनि हथु मथे करे ॾेखारियो त उन्हनि जो तादादु वधीक हो बनिस्बत टीवी ॾिसण जे। त उहो पंहिंजो रवैयो तब्दील कनि। नौजवान पूरी सिंध में हद खां वधीक लेखक वेठा आहिनि, हिकु लेखक आहे, सिर्फ़ु नूरुल अदा शाह न आहे, अमर जलील न आहे। ठीकु आहे, उन्हनि पंहिंजो वारो वॼाए छॾियो, हिन टाइम उन एज में हलनि पिया, त उन्हनि खे साई पटण जो माना ज़रूरत आहे। नौजवान जेको असांजी सिंध में हज़ारनि जी तादाद में लेखक आहे, उन्हनि खे मैदान ते अचणो पवंदो, उन्हनि खे बराबरि मुआवज़ो ॾियणो पवंदो। ईअं न त उन्हनि खां फ्री में लिखाइनि ऐं भुॻड़नि जी मुठ ते लिखाइनि त पोइ केर बि न लिखंदो। पोइ इहे ई सब्जेक्ट हलंदा, इहे ई डायरेक्टर हलंदा जिन जी ट्रेनिंग नाहे वरितल। इहे कैमरामैन जा मोहताज आहिनि, कैमरामैन पंहिंजी मर्ज़ी सां उनजो एंगल फिट करे थो, उनजी हाइट रखे थो। इहे कैमरामैन सम्झंदा हूंदा, छो त मां पाण फोटोग्राफर रही चुको आहे, मूंखे ख़बर आहे त कहिड़ो एंगल किथां वठिणो पवंदो ऐं उनजी हाइट केतिरी वठणी पवंदी। इहे आहे का ख़बर कोन्हे, उहो डायरेक्टर उन कैमरामैन जो मोहताज आहे। कैमरामैन जीअं चाहे तीअं उहो ड्रामो रिकॉर्ड करे थो। ॿियो हले थो पैसो, जंहिं वटि पैसो आहे उहो पैसा ॾेई वञी एक्टर थो थिए, उहो उनजो ड्रामो हले थो। तंहिंजे करे को बि सिंधी चैनल ॾिसण जे लाइ तयारु नाहे। मां गारंटी सां थो चवां, मुंहिंजे ई घर में केरु कोन थो ॾिसे त ॿिए जे घर में केरु ॾिसंदो हूंदो। त ॻाल्हि इहा आहे त उहे पंहिंजो रवैयो दुरुस्त कनि ऐं सुठा सब्जेक्ट लिखाइनि। जेके सुठा एक्टर आहिनि, भले सीनियर आहिनि, उन्हनि खे वठी अचो, उन्हनि खां ड्रामा करायो, पर यूथ खे वधीक अहमियत ॾियो। अॻिते हली इन्हनि खे ई मुल्क खे हलाइणो आहे, अॻिते हली इन्हनि ड्रामनि खे इन्हनि कामयाबु करिणो आहे। इहे जेके मेल ऐं फीमेल छोकिरा छोकिरियूं आहिनि, यूथ, मां इन्हनि ते भरोसो कयां थो, अंधो भरोसो कयां थो। इहे ई अॻिते हली कामयाबी ॾियारींदा, असां कोन ॾियारींदासीं कामयाबी। हिकु लाइन में मां चाहींदमि त तव्हां हिन क्वेश्चन जो आंसर ॾियो त पंहिंजे कम मां अमी केतिरा मुतमइन आहियो? पंहिंजे कम में ॾिसो न, हाणे का कंहिं बि हिन फन में त कंहिंजी का हद आहे ई कोन, लेकिन जेतिरो कुझु मूं कयो आहे मां सेटिस्फाई आहियां पंहिंजे हिसाब सां जेको मुंहिंजो हुयो। बल्कि मां हिकिड़ी ॻाल्हि इहा बि कंदुसि त मां सेटिस्फाई इन करे बि आहियां जो मां ज़्यादातर कमु सिंधी में कयो आहे। ऐं जॾहिं PTV ते उर्दू ड्रामा मिलंदा त मां उर्दू ड्रामा बि कोन कया,
महज़ इन करे मां चवंदो जेको कुझु मूं वटि फ़न आहे उहो मां पंहिंजे सिंधी मीडिया में सिंधियुनि जे हवाले कयो। तमामु बहितरीनु गज़ल साहिबा, लास्ट में तव्हां खां बि पुछंदासीं पंहिंजे कम मां केतिरा मुतमइन आहियो? इन शॉर्ट मां सम्झां थी त इहो सुवाल खां वधीक हिकिड़ो इम्पॉर्टेंट ॿी ॻाल्हि आहे जेको मूंखे करणु खपे त सोशल मीडिया जी जेके जंहिं हवाले सां तव्हां ॻाल्हि ॿोल कयो पिया, ऐं अदा असद जेको TV चैनल्स जे जेका सेठ आहिनि उन्हनि खां ॾाढो नाराज़ आहे, उहो पंहिंजी जाइ ते। पर अदा असद जॾहिं वक़्तु पंहिंजो पलटो खाईंदो आहे न, जॾहिं वक़्तु टर्न थींदो आहे त पोइ वॾा वॾा माण्हू उन वक़्त सां हलण लाइ मजबूर थी वेंदा आहिनि। हाणे सोशल मीडिया या डिजिटल मीडिया जो उहो दौरु आहे त पहिरीं PTV ते अंदरि दाख़िलु थियण लाइ करे माण्हू महीनो ॿाहिरि बीठा हूंदा हुया ऐं उन्हनि टैलेंट उते ज़ाया थींदो हुयो, छो जो हिकिड़ो ई चैनल हूंदो हुयो। हाणे उहो टैलेंट असांजो ज़ाया नथो थिए। हाणे असांजो हर नौजवान क्रिएटिव जेका माण्हू असांजा वेठा आहिनि हर घर में, उहो पंहिंजे डिजिटल मीडिया जे थ्रू पंहिंजो सुठो कमु ॾेखारे सघनि था। हाणे असांखे उन्हनि चैनल जी ज़रूरत बि कोन आहे। हाणे हर घर में हिकिड़ो डायरेक्टर आहे, हर घर में हिकिड़ो एक्टर आहे, हर घर में हिकिड़ो राइटर आहे। ज़रूरत सिर्फ़ु इन ॻाल्हि जी आहे त असांजो जेको ट्रेडिशनल मीडिया आहे उहो थोरो स्ट्रक्चर्ड आहे, उहो थोरो उन में असांखे हिकिड़ो स्ट्रक्चर जे थ्रू असां कमु कयूं था। ऐं डिजिटल मीडिया में थोरो अञा ताईं, छो जो अञा ताईं डिजिटल मीडिया इज़ टेकिंग शेप, त अञा आहिस्ता आहिस्ता जीअं जीअं शेप वठंदो वेंदो सुठो कमु मथे ईंदो वेंदो। माण्हू असांजा ॾाढा समझदार आहिनि, माण्हू असांजो फ़ौरन सुठे कम खे ईअं पिक था कनि ऐं ख़राबु कम खे रिजेक्ट था कनि। शुरू में ज़ाहिर आहे जेका नई शइ ईंदी आहे त माण्हू खे सुठी लॻंदी आहे, हर का शइ नई लॻंदी आहे, पर आहिस्ता आहिस्ता उहो छटिजी वेंदी आहे। उहो जीअं छणिजी वेंदो आहे न माण्हू, त उहो सुठो कमु जेको आहे तव्हांजो रहिजी वेंदो ऐं ख़राबु कमु हटी वेंदो। त जेका चैनल्स जे हवाले सां तव्हांखे जेकी शिकायत आहे, मां सम्झां थी त उन्हनि खे बि सुठो कमु कंदा त माण्हू उन जे कम खे एप्रिशिएट कंदा। थैंक यू गज़ल, थैंक यू जी। असद कुरैशी साहब, मां चाहींदसि त अवी केतिरा मुतमइन आहियो? इन शॉर्ट असीं ॿुधणु चाहींदासीं। मां पंहिंजे कम मां 100% मुतमइन आहियां। मुंहिंजा जेके कैरेक्टर आहिनि उहे तमामु ॾुखिया आहिनि, चङो भलो उहे कैरेक्टर न करे सघंदो। मुंहिंजे पोयों जेको भूंडो कमु थियो उनखे कॉपी करण जी कोशिशि कई वई, माण्हुनि खे पोइ ताव आयो, कावड़ आई, त मां पंहिंजे कम में मुतमइन आहियां। थैंक यू सो मच। अवां सभिनीनि जी महिरबानी, अवां आया, अवां असांखे वक़्तु ॾिनो। अवां जे वक़्तु ॾियण जा असीं ॿई मॉडरेटर्स तमामु घणा थोराईंदा आहियूं।